अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अबड़ो सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी जी सदारत हेठि अॼु पंजाब असेंबली जो इजलास थींदो। लाहौर हाई कोर्ट जे हुक्म ते वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटनि जी ॿीहर ॻणप कई वेंदी। अदालत PTI जे 25 बाग़ी मेंबरनि जा वोट शामिल न करण जो हुकुम ॾिनो हो। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध खां पोइ जुलाई में महांगाई जा टुका लॻंदा। तमामु जल्द हुकुम जो सियासी जनाज़ो धूम सां निकिरंदो। अवाम खे रिलीफ न पर तकलीफ़ मिलंदी। माण्हुनि खे घरेलू सामान विकिरो करे गुज़र करणो पवंदो। अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो ट्वीट। मुल्क में कोरोना वायरस जी शरह 4% जे वेझो पहुची वई। मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 694 नवां केस रिपोर्ट। मुस्बत केसनि जी शरह 3.93% रिकॉर्ड। कोरोना वायरस में मुब्तला हिक मरीज़ जी हालत ॻणितीअ जोगी। तंगवाणी में पुलिस थाणे जी हद में हथियारबंदनि जी फायरिंग। ग़ुलाम हैदर उर्फ लोहार मलक मारिजी वियो। पुलिस पहुची लाश इस्पताल मुंतकिल करे छॾियो। कोडी जी भरिसां ॻोठ गुलसन थेबो में पुराणी तकरार तां हथियारबंदनि जो घर ते हमिलो। फायरिंग में औरत हमीदा थेबो मारिजी वई। कंडियारो वेझो ॻोठ रमज़ान कलोड़ो में जवाबदार डंडनि जा वार करे औरत खे क़तल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त सनम ज़ाल नूरल कलोड़ो खे पंहिंजे मां सां क़तल कयो आहे। संदसि गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। ओबावड़ो भरिसां रामती थाणे जी हद मां हथियारबंदनि तां ॿ ॼणा अगवा थियलनि में फारूक अहमद ऐं सईद अहमद रिंद शामिल। रामती पुलिस ऐं वारसनि ॿिन्ही ॼणनि जे अगवा जी तस्दीक करे छॾी। खानपुर वेझो गढ़ी तेगो वारे इलाइक़े मां हथियारबंदनि तां करमपुर वासी पुरहित अगवा। हथियारबंद पुरहित गुलाब बागड़ी खे अगवा करे विया। ऐं गौसपुर वेझो ॻोठ महरुल्ला ख़ान बिजाराणी में उनड़ शाख खे 20 फुट जो घारो पइजी वियो। घारे सबबि 100 एकड़ फसल पाणी हेठि। इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल।